जी इबादत में शामिल है। जी नमाज इबादत है ना, तो नमाज वांगुर हलाल रोजगार दी तलाश करण इहा भी इबादत में शामिल है। असां समझंदा आहियूं इबादत सिर्फ़ उहा आहे जेका मस्जिद में कईसीं, नमाज तिलावत ज़िक्र अज़कार इहा जेका ऐसा इबादत आहे। पर हक़ीक़त में जिए नमाज रोज़ो तिलावत ज़िक्र फ़िक्र इबादत आहे, तीअं मेहनत मज़दूरी वापार तिजारत दुकानदारी नौकरी हलाल धंधो पोरियो करण इहा बि इबादत। अल्लाह ताला कुरान शरीफ में फरमाए थो त जॾहिं नमाज पढ़ी चुकायो त हाणे वब्तगू फंतशिरू फिल अर्द, ज़मीन में पखिड़िजी वञो। पोइ छा कयो? वब्तगू मिन फज़लिल्लाह, अल्लाह जो फज़ल हलाल रोज़ी वञी तलाश कयो। रोज़ी कमाइण जा हज़ारे रस्ता आहिनि, हज़ारे तरीक़ा आहिनि। मिसाल को माण्हू मज़दूरी करे, इहो बि हिकिड़ो रस्तो आहे। को दुकान खोले, इहो बि हिकिड़ो रस्तो आहे। को वापार करे, इहो बि रस्तो आहे। को साईं मुंहिंजा सनत करे शयूं ठाहे, या को दर्ज़ी आहे, को वाढो आहे, को राज़ो आहे, को मिशन हलाइण वारो आहे, को घसाई करण वारो आहे, को तगारी करण वारो आहे। ईअं रोज़ी कमाइण जा हज़ारे रस्ता आहिनि। मदीने वारे साईं फरमायत अल कासिब हबीबुल्लाह, पोरियो करण वारो अल्लाह जो दोस्त आहे। पोरियो करण वारो चओ, पोरियो करण वारो अल्लाह जो दोस्त आहे। जहिड़ो बि धंधो करे इहो अल्लाह जी इबादत में शामिल आहे। पर रोज़ी कमाइण जे लाइ सभ खां भले में भलो रस्तो अथव वापार। हदीस पाक में आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त बरकत जा कुल 10 हिस्सा आहिनि। बरकत जा कुल हिस्सा, उन मां 9 हिस्सा वापार में आहिनि, बाक़ी हिकिड़ो हिसो ॿिया जेतिरा बि दुनिया जा धंधा आहिनि उन्हनि में हिकिड़ो हिसो विरहायल आहे। मेहनत मज़दूरी हारपोस सनत कारीगरी वाढा राज़ा मिस्त्री खेरा जी बाबा साईं किबला मुंहिंजो छोकिरो वीचारो गुम थी लभे, घरवारी वीचारी रोई रोई ठोकां ॾिठी आहे। मिस्त्री न मुंहिंजो को बसि अलाह जो प्यारो मुंहिंजी का मदद खुदा। उमिरि घणी अथसि? उमिरि 23-24 साल जवान मुझसे। या रहीम या करीम। असां खे मदद ॾियो काफ़ी। तावीज़ ॾियूं था घर में रखल आहे वरी बाबा दुआ कर मुर्शद मौला कन सदाई आबाद हुने। बाबा अल्लाह जो वली है बुजुर्ग बाबा। समझो था त जेतिरा बि दुनिया में रस्ता आहिनि रोज़ी कमाइण जा, उन्हनि सभिनी में हिकिड़ो बरकत जो हिसो विरहायल आहे। वाढनि वटि राज़नि वटि कारीगरनि वटि मज़दूरनि वटि इन्हनि सभिनी धंधनि में हिकिड़ो हिसो विरहायल आहे। बाक़ी 9 जो 9 हिसा किथे? वापार। वापार करणु इहो भलो रस्तो आहे रोज़ी कमाइण जो। हाणे मिसाल हिकिड़ो हारी आहे, उहो कमंद पोखे त कमंद घणा महीना बीहंदो बनी में? जी 14-15 महीना 17 महीना बीहे, तॾहिं वञी उहे पोइ इंडंड मिले, पोइ उहे बि पैसा को हुनजे वॾेरे जे खाते में अची विया त पोइ हुते सलातूं पढ़ंदो। सम्झो था? हाणे 14 महीना 17 महीना इंतज़ारु करे तॾहिं उनखे 5 रुपया मिलनि। तेसीं पियो हुन ते ख़र्चु कंदो, ॿिज विझे भाण विझे संभालूं करे लुंडियूं लताड़े गर्मियूं सर्दियूं सहे, केॾी महिनत करे थो। सारियूं पोखे त उहे सारियूं बि उनखे 5-2-3 महीना बीहंदियूं। कणक पोखे उन जे लाइ बि इंतज़ारु करिणो पवंदो।
कहिड़ो बि फसल, मिसाल बाग़ पोखे, अंब पोखे, सही मुंहिंजा ज़ैतून पोखे, ॾाढ़ियूं पोखे, उन्हनि में बि टाइम लॻंदो, पर वापार अहिड़ो आहे, सुबुह जो वियो न शाम जो पैसा खणी ईंदो, रोज़ नवां पैसा ॾिसंदुसि। इन जे लाइ हबीबन करीमन फरमायो आहे त वापार भलो रस्तो आहे रोज़ी कमाइण जे। भलो रस्तो रोज़ी कमाइण जो वापार करणु आहे। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त अत्ताजिरु सदूकुल अमीन मअन नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदाए यौमल क़ियामा। जेको वापार करे उन में अमानतदार हुजे ऐं सचार हुजे। ॿ ॻाल्हियूं हुजनि, वापार में ॿ शरई हुक्म आहिनि, हिकिड़ो सच ॻाल्हाए, ॿियो अमानतदार हुजे। साईं फरमाइनि था इहो सचार अमानतदार वापारी क़यामत जे ॾियारे नबीअनि सां, सिद्दीक़नि सां, शहीदनि सां गॾु जन्नत में वेंदो। ऐं हिसाब लॻायो, करे वापार, गुज़र पंहिंजो करे, ऐं हुजे नबीअनि सां गॾु, हुजे सिद्दीक़नि ऐं शहीदनि सां गॾु, केॾो वॾो एज़ाज़ आहे। सम्झो था? त भलो रस्तो वापार आहे। उन में अॼुकल्ह माण्हू चवनि था त बाबा नौकिरी मिले, सरकारी नौकिरी मिले, सरकारी नौकिरी, पोइ उन जे लाइ भॼ डुक, MPA MNA हाणे हींअर पैसनि ते खपाइनि था। 10 लख रुपया, 15 लख रुपया, हिकिड़े पटे वालो हिकिड़ो या चौकीदार उन जी नौकिरी जे लाइ 15 लख 10 लख वठंदा। उन खां पोइ उहा नौकिरी बि ख़ुदा ॼाणे त वरी हुकूमतूं मटिजनि थियूं उनखे बरक़रार रखनि अलाए न रखनि। सम्झो था? त इहो बि बराबरि आहे, नौकिरी करे थो पर उन खे बि महीने खां पोइ पैसा मिलंदा, महीनो पूरो इंतज़ारु करे तॾहिं उनखे पघार मिले। पर वापार में रोज़ नई रोज़ी अल्लाह ताला नसीब करे। बसि उन में सच ॻाल्हाए, कूड़ न हणे, ख़यानत न करे, मिलावट न करे, धोखेबाज़ी न करे, माण्हुनि सां ठगी ठोड़ी न करे, ईमानदारी सां वापार करे त इन जहिड़ी ॿी का बि शइ भली न आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ख़ुदि वापार कयो आहे। मदीने वारे साईं बीबी ख़दीजतुल कुबरा जा वापारी काफ़िला साईं जन शाम जे मंडियुनि ताईं वठी वेंदा हुआ। शाम जे मंडियुनि ताईं तिजारती सामान मके मां खणंदा हुआ, पोइ शाम में विकिणी वरी उतां जो सामान वठी वरी मके में अचे खपाईंदा हुआ। साईं करीमन पाण वापार कयो। हा, ॿिया वरी जेके धंधा आहिनि उहे बि सुठी ॻाल्हि आहे। मसलन दाऊद अलैहिस्सलाम ज़िरहूं ठाहींदो, अलाह जो नबी हुयो, बादशाह बि हुयो, ज़िरहूं ढालूं उहे ठाहींदो। अलाह ताला उन जे हथ में लोह खे मेण बणायो, लोह खे जाॾे वराईंदो ताॾे वरंदो। पोइ उन मज़ा जेके लोह जा औज़ार थींदा आहिनि न, उहे हज़रत सईदना दाऊद अलैहिस्सलाम ठाहींदो। हज़रत इद्रीस अलैहिस्सलाम अलाह जो नबी हुयो पर उहो दर्ज़ी हुयो। हज़रत इद्रीस दर्ज़ी हुयो। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह राज़ो हुयो। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम मज़दूरी कंदो हुयो। जॾहिं काबो शरीफ़ ठहियो पिए न त राज़को कमु हज़रत इब्राहिम पियो करे ऐं मज़दूरनि वारो कमु हज़रत इस्माइल पियो करे। त जेकॾहिं को माण्हू धंधो करे थो, हज़रत सैयदना नूह अलैहिस्सलाम जेको इहो वाढो कान नूह नज्जारा, हज़रत नूह अलैहिस्सलाम वाढो हुयो, वाढको कमु कंदो। या ॿेड़ी पाण ठाही हुई, जंहिं ॿेड़ी ते सॼी मख़लूक वेठी वरी उहा हवा ते पंहिंजो पाणी ते तरी पे, इहा ॿेड़ी हज़रत सैयदना नूह अलैहिस्सलाम पाण ठाही हुई। सम्झो था? त जेकॾहिं को माण्हू वापार करे थो या को धंधो करे थो उन में ऐब न आहे, उज़ुर न आहे। ईअं न चओ त हाणे मां बि फ़क़ीर आहियां या मां मौलवी थियुसि या मां पीर थी वियुसि, हाणे मां कहिड़ो धंधो कयां कीअं कयां, न। उन में जेकॾहिं को माण्हू पोरियो करे थो त इहो पोरियो करणु नबीअनि जी सुन्नत आहे। वापार करणु मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। रोज़ी अलाह ॾींदो पर महिनत बानो कंदो।
अल्लाह ताला जल्ल शान ख़्याल असांखे सुन्नत ऐं शरीयत जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ ॾे। आमीन आमीन।